जय झूलेलाल। महालक्ष्मी सगड़े पर्व जूं तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। अॼु जी ख़बर बिलासपुर मां आहे, जंहिंजो विषय आहे त सिंधी समाज महालक्ष्मी सगड़ो पर्व श्रद्धा भक्तीअ सां गॾु सोशल डिस्टेंसिंग जो पालन कंदे हुए मनायो। त अॻिते ख़बर हिन प्रकार आहे त महालक्ष्मी सगड़ो पर्व सिंधी समाज श्रद्धा भक्ति उत्साह सां गॾु मनायो। कोरोना वायरस जे कारण सोशल डिस्टेंसिंग जो पालन कंदे हुए सभिनीनि मास्क जो उपयोग कयो। विस्पत जो सिंधी समाज द्वारा साॻियो पर्व साॻियो त्योहार परिवार जी सुख समृद्धि खुशहाली स्वास्थ्य लाभ लाइ जॻह जॻह मनायो वियो। सिंधी समाज जी श्रीमती सरिता डोडवानीअ जानकारी ॾींदे हुए ॿुधायनि त सिंधी समाज में महालक्ष्मी सगड़े पर्व खे वठी करे भक्ति उत्साह रहियो। गोणपारा जे भाई वरियाराम गुरुद्वारा शनिचरी पड़ाव में सामूहिक रूप सां व्रती महिलाउनि महालक्ष्मीअ जी कथा जो श्रवण कयो। महालक्ष्मी सगड़ो पर्व सिंधी समाज जो बहुमूल्य त्योहार आहे। अॼु समाज जी महिलाउनि परिवार जे सभिनीनि सदस्यनि सां गॾु सुख समृद्धि ऐं स्वास्थ्य लाभ लाइ माता सां प्रार्थना कई। श्रीमती सरिता डोडवानीअ ॿुधायनि त सिंधी समाज जूं महिलाऊं सिंधी माह बडरे जो उपवास रखी करे कलाईअ ते ॿंधण वारे पवित्र महालक्ष्मीअ जो सगड़ो पीला सूत्र जंहिंखे चवंदा आहिनि जे महत्ता जे बारे में ॿुधायनि त कचे धागे में हल्दी लॻाए करे हैड्र लॻाए करे धागे में 16 धागा मिलाए करे उन में 16 ॻंढियूं लॻाए करे सगड़ो तयारु करे हिन खे घर जे प्रत्येक सदस्य जी कलाईअ ते ॿधियो वेंदो आहे ऐं पूरे 16वें ॾींहुं पूरी आस्था सां गॾु पूजा अर्चना करे महालक्ष्मी सगड़ो सरोवर में विसर्जन खां अॻु सभिनीनि लाइ हिकु हिकु ॾीओ जलाए करे व्रती महिलाउनि मिठी रोटी सतपुड़ो सोरी आदि व्यंजन सगड़े में लपेटे करे महालक्ष्मी माता जी कथा ॿुधनि। अॼु हिन अवसर ते भाई वरियाराम दरबार शनिचरी पड़ाव में समाज जूं सैकड़ों महिलाउनि परिवार सां गॾु संध्या खां वठी करे राति ताईं श्रद्धा भक्ति उत्साह सां गॾु पूजा अर्चना कयनि। त श्रीमती सरिता डोडवानीअ चयो त अॼु हिन पावन मौक़े ते पूरे विश्व सां कोरोना वायरस जे ख़ात्मे लाइ माता महालक्ष्मी सां प्रार्थना करे सर्वधर्म समाज जे अच्छे स्वास्थ्य सुख समृद्धिअ जी कामना ऐं अरदास कई वई। सिंधी समाज पंहिंजे तीज त्योहारनि खे मिली जुली करे आपसी भाईचारे सां ऐं श्रद्धा भक्ति उत्साह सां गॾु मल्हाईंदो आहे। त अॼु जी हिन पूजा अर्चना में प्रमुख रूप सां शामिल थिया सरिता डोडवानी कोमल वाधवानी माता कला देवी दुसेजा आशा वाधवानी वर्षा वाधवानी लाजवंती खुशालानी सुशीला मलघानी वर्षा मलघानी सरस्वती नैना मलधानी रोशनी साधवानी सोनी रामानी कंचन ठारवानी कविता खुशालानी कौशल्या जगवानी लक्ष्मी जगवानी लक्ष्मी बत्रा मंजू बोधवानी अनुसुईया ठारवानी लता हरदवानी मीता हरजानी मीरा हरजानी कविता डोडवानी आशा नागदेव रेशमा नथानी भारती डोडवानी सरला नागदेव सविता मलघानी निकिता डोडवानी एकता डोडवानी पलक डोडवानी कांता वासवानी आशा चावला मंजू मोहनानी ज्योति पंजाबी वंदना मलघानी कला देवी राजवानी मीरा मलघानी उषा चंदनानी आरती आहूजा सरला भोजवानी अनीता डोडवानी पूजा वाधवानी हेमा मलघानी दीपा रामानी प्रिया जगवानी बबीता मलघानी पूजा डोडवानी दीक्षा डोडवानी मंजू भोजवानी सरला नागदेव सां गॾु रूपचंद डोडवानी राधेश्याम मलघानी भाई अमरलाल वाधवानी मुरली मलघानी प्रताप राय मलघानी गोपीचंद मलघानी हरीश डोडवानी सतीश आहूजा भागचंद मलघानी हरीश मलघानी प्रेम मलधानी भाई प्रताप राय वाधवानी विजय दुसेजा सां गॾु भारी संख्या में समाज जी महिलाउनि ऐं पुरुषनि ऐं युवाउनि पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई। बिलासपुर जी हिन ख़बर खे तव्हां बि लाइक कयो, वधीक खां वधीक शेयर कयो, असांजे चैनल सां जुड़ियल हुजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।